नाज़रीन रड़ी मावा खे अपडेट कंदालू। कस्टम एहलकारनि जो ट्रक ते छापो हयो वियो आहे। करोड़े रुपयनि जूं सोपारियूं ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदालू। सामान जैकबाबाद खां ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतकिल कयो पियो वियो। मांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कस्टम इख्तियारनि जो चवणु आहे त सामान जैकबाबाद खां ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतकिल कयो पियो वञे। कस्टम एहलकारनि जो ट्रक ते छापो हणी करोड़े रुपयनि जूं सोपारियूं ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदालू। रोड़ी मां कस्टम एहलकारनि जो ट्रक ते छापो हयो वियो आहे। सामान जैकबाबाद खां ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतकिल कयो पियो वञे।